जेका निभागी छोरी ॼमी आहे असांजा मसला हल ई कोन था थियनि। अहिड़ो को पेर कहिड़ो अथसि? ॾोह रुगो न्याणीअ जो आहे, बाक़ी तव्हांजा त पेर सुबता आहिनि। असांजा पेर छा में ख़राबु आहिनि? तूं मूंखे इहो त ॿुधाए, 12 महीननि में कॾहिं हिकिड़ो चकर बि निमाज़ पढ़ी अथई? कॾहिं अलाह रसूल जो नालो वरितो अथई? जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म। सॼी जमात मूंखे इहे ताना आया आहिनि त कॾहिं निमाज़ पढ़ी अथई? निमाज़ पढ़ंदे त मालिक साईं मुसीबतूं तारींदुई ऐं तोखे ज़हनी सुकून मिलंदो मुआशिरड़ी। बाक़ी जेके न तुंहिंजा अफ़ाल आहिनि सॼी ज़िंदगी पलंग ते वेही बि गुज़ारींदे नी त तोखे सुकून कोन मिलंदो। तूं वाइज भला कंदी आहे माए, पर पंहिंजा कुझु अमाल बि सुधार। मुंहिंजे अमालनि जो पुछाणो मुंहिंजो मालिक मूंखां कंदो, तूं पंहिंजा अमाल सुधार। मां पंहिंजी क़बर पाण भरींदुसि। तूं केरु थींदी आहे मुंहिंजे ॾोह सवाब तोरण वारी? तूं ॼाण तुंहिंजा ॾोह सवाब ॼाणनि। मां रुगो तोखे इहो हथ वधी अर्ज़ु थी कयां, तूं सुबुह शाम हिन खे ॾंबण जी कोशिश न कर। जेका हुन ग़लती कई आहे न उनजी सज़ा हुनखे मालिक ॾींदो। तूं हिन लाइ मुनकर नकीर न थी, हिन जे ॾोह सवाबनि खे तोड़ण जी कोशिश न कर। ही छोरी असांजी बदनामी जो कारण बणी आहे, मां इनखे कॾहिं न माफ़ कंदुसि। वेचारो खनण बियो हुयो, न हुनजो दाद न फरियाद। अदा ग़रीबनि जो कहिड़ो दाद फरियाद, सॼी ज़िंदगी निंधण खां भरिजी गुज़ारींदा। अदा ॿुधो आहे त पुलिस में केस दाख़िल कयो अथनि। मूंखे तव्हां इहो ॿुधाए त पुलिस कहिड़ी जांच कंदी, कहिड़े माण्हू खे गिरफ़्तार करे वठी ईंदी? ॼारी वेठा हणो, ॿियो त ख़ैर आहे न। वॾी ॻाल्हि इहा त का बि ख़बर न आहे त खनण खे मारियो कंहिं। भई पोयूं जे बागा छोरा छॾे वियो आहे, रुली त वीचारे वज़ीरां वई न। अदा इहो सुठो आहे त वज़ीरान जी कंहिंसां शादी करे छॾी, इहो ॿार बि उन्हनि तां लही वेंदो। अदा खानन जी कंहिंसां दुश्मनी हुई जो उनखे मारियो हुयो? पीरला दुश्मनी त वाकई बि कोन हस, पर पोइ बि वीचारे खे मारियो वियो। पोइ इहे कहिड़ा ज़ालिम आहिनि जिन ग़रीब खे न बख़्शियो? मूंखे त इहो शक आहे त खानण वटि को अहिड़ो राज़ हुयो जेको राज़ हुन जे मौत जो कारण बणियो। अदा किथे ईअं त नाहे अली खान जो को राज़ खानन वटि हुजे? बस हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं त न करे। मालिक साईं अदा अली खान जे सिर ॾांहुं खेर कंदो, पर कुझु चई नथो सघिजे। मां त चवां थी उन्हनि छोकरनि खे घुराए करे न्याणी जो रिश्तो पीरल लाइ वठो, न्याणी वीचारी सुखी ज़िंदगी गुज़ारींदी। हा मरियम, उन जे बारे में बि सोचींदुसि। अदा सोचियो न, इहो रिश्तो मूं लाइ वठो। पहिरियां तूं खानण जो चालीहो त गुज़रण ॾे, पोइ मां उन्हनि छोकरनि सां ॻाल्हाईंदुसि। ऐं मूंखे पूरी पूरी पक आहे त छोकरा रिश्ते ॾियण खां इनकार कोन कंदा। ॿई छोरा रोल आहिनि, जेतिरो थी सघे उन्हनि खे पैसनि जी लालच ॾे पाण ई हा कंदा। हा मरियम, पीरल खे बि पढ़ाईंदुसि, पर दुआ कर त तो अली खान खेर सां पहुची वञे ऐं सोढे खे हथ कयां। ही सभु मसला ख़त्म थी वञनि त पोइ पीरल जी शादी वॾी धाम धूम सां कंदुसि। दादा तव्हां छा था सम्झो त मिठण खे मुराद ई अगवा कयो आहे? ॿियो केरु थी सघे थो? उहे ई अमरा जेके अदा मिठण जे मथां फायर करनि पिया, इहे त आहिनि। इन्ही मथां अंदाज़ो लॻाए सघो था। छा हू मिठण खे आज़ादु कंदा? न करीमा, हू अञा असांजे मथां इल्ज़ाम आणनि पिया त उन्हनि जो भाउ अली खान उनखे असां अगवा कयो आहे, जॾहिं त अली खान जी असांखे का बि ख़बर न आहे। अदा सच में ई अली खान अगवा थियो आहे या को मुराद वारनि जो ड्रामो आहे? को न को मसलो अली खान सां थियो आहे, तॾहिं त इहो मुराद छितो थियो आहे। अदा किथे ईअं त न आहे जो अली खान खे माराइण वारो मंसूर खान हुजे? मुंहिंजो शक बि उन तरफ़ वञे थो, पर उन जा सबूत असांखे हथु करणा पवंदा।
छो त मंसूर खान अहिड़ो राज़न आहे जेको सबूत पंहिंजे पोयां न छॾींदो आहे। तव्हां अली खान खे छॾियो, मिठण खे ॻोल्हण जी कोशिशि कयो। असां मिठण जी ॻोल्हण जी कोशिशि कयूं पिया, पर मुराद एसी ते मिठण मां हथ न कढंदो जेसि ताईं अली खान जी ख़बर न पवंदी। अदा पोइ छा मुराद खे तव्हां बस करे छॾींदव? सुभाणे वञी रहिए सां सलाह कयां थो, पोइ वञी इन मुराद जे मथां अगवा जी FIR दाख़िल कराईंदुसि। हिकु तरफ़ उन्हनि खे पुलिस सोड़ो कंदी ऐं ॿिए तरफ़ असां उन्हनि खे सोड़ो कंदासीं। पोइ मां ॾिसंदुसि त इहो मस्त उठ मोहम्मद मुराद खान काॾे थो वञे, छो त हुन राज़नि जी रमथ ॾिठी आहे, राज़नि जे राज़ खां वाक़ुफ़ आहे। असांजे करे तव्हांजे मथां में मुसीबत अची सघे थी, असां हर मुसीबत सां लाइ तयारु आहियूं। ज़फ़र वारे वाक़े जी त तव्हांखे ख़बर हूंदी। बेगुनाह मारियो वियो, उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ असां हर वक़्तु तव्हां सां गॾु आहियूं। हितां ज़ालमनि खे ॾुख भॼाइणो पवंदो, हिते हुननि जो ई राज हले पियो। नेठि त उभरंदो सिज, नेठि त ही कारी राति ख़तमु थींदी। यार वज़ीर, जज़्बनि खे जवान करण लाइ कोई शाइर त ॿुधाए। हा छो न वज़ीर, का अहिड़ी शाइरी ॿुधाए जीअं असांजा जज़्बा जवान थी वञनि। फ़िराकनि जा फॾा आहिनि, उदासनि जा लॾा आहिनि, अथव सूरज सफ़ा नंढड़ो, असांजा गम वॾा आहिनि। असांजा ख़्वाब गुल न आहिनि, शहीदनि जा तॾा आहिनि, दिरावड़ निंड में आहिनि, मतां सम्झो जॾा आहिनि। उहो काहो इहा मतली असांजा ई हॾा आहिनि, इदारा छा छपा बुरबी अयाशिन जा हदा आहिनि। हलियासीं तो खमाणण लाइ, मिलिया खायूं खॾा आहिनि, मिलिया खायूं खॾा। अशिम हाणे रज़न वारनि खे लॻा दी पक थी वई आहे त तव्हां मुराद जा माण्हू आहियो, इन करे हाणे तव्हां रज़न वारनि सां सिधो मिली सघो था। जॾहिं बि हुकुम कयो त इहो राज़न जो कमु पूरो, छो त हाशिम जो धक हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। फ़िलहाल रज़न न, तव्हांखे मुराद खे घुमरी ॾियणी आहे, इन करे तव्हांखे मुराद जो एतमाद हासिल करणो आहे। अॼु खां पोइ तव्हांखे मुराद सां दुआ सलाम ॿुधाइणी पवंदी। बाबा साईं, मूंखे नथो लॻे थो मुराद जल्दी में असां ते एतिरो यकीन करे। कुझु बि थी वञे, हर हाल में तव्हांखे मुराद जो भरवसो खटिणो ई पवंदो। जॾहिं तव्हां मुराद सां गॾु शामिल थी वेंदव त पोइ इहो सवलो थी पवंदो त असां मुराद जी हर चाल ते नज़र रखी सघूं। जेकर तव्हांजा माण्हू असांजे मथां हमलो कनि ऐं मुराद वारा असांखे बचाइण लाइ पहुची वञनि, पोइ थी सघे थो मुराद जो भरोसो असां हासिल करे सघूं था। हाणे हाशिम फ़िलहाल ईअं था ठाहियूं त तव्हांजे मथां तोतू ऐं मीरल हमलो कंदा, ऐं उहो उन वक़्तु जीअं किथे आस पास में मुराद बि हुजे, ऐं अचानक जॾहिं मुराद अची वेंदो त उहो सम्झी वेंदो त तव्हां मोजा माण्हू न आहियो, छो त तव्हां ते हमलो शाहनवाज़ जे माण्हुनि कयो आहे। बाबा साईं, तोते वारा त हर वक़्तु हाज़ुर आहिनि, जंहिं महिल तव्हां हुकुम कंदा वे उन महिल पहुची वेंदा। मनठार तूं तोते वारनि खे होशियार करे छॾ, ऐं जॾहिं बि हाशिम को अहम मौक़ो ॾिसंदो पोइ तूं तोते वारनि खे चइजां त हिन ॾे खां फायरिंग कंदा ऐं बाक़ी कम ही पारी सुपायो छॾा। मंसूर खान, जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे असांजे विच में जेकॾहिं नफ़रत पैदा न थिए, न को असां हिक ॿिए खे नुक़सानु ॾियूं, त मुराद खे चओ त मुंहिंजे भाउ मिठण खे मुंहिंजे हवाले करे। ही आख़िरी चकर मां तव्हांजी तरफ़ आयो आहियां। जेकॾहिं तव्हां पाण खे चङा ऐं मोतबर सम्झो था, जेकॾहिं तव्हां चाहियो था त सभिनी धुरियुनि में अमुन रहे, त मुराद जी क़ैद मां मुंहिंजे भाउ मिठण खे आज़ादु करायो। जेकॾहिं तव्हां इहो कमु न कयो त पोइ असां सम्झी वेंदासीं त तव्हां धुर बणियल आहियो। राज़न, तव्हांखे मुंहिंजी ज़ुबान मथां एतबार इन करे न आहे जो तव्हां इहो सम्झंदा आहियो त मां धुर बणियल आहियां।
पर जेको चङो मुड़ुसु हूंदो आहे न त उहो न्यूट्रल हूंदो आहे, पर जेकॾहिं को कंहिंजी धुर बणिजे थो त उहो चङो मुड़ुसु न पर फसादी इंसान हूंदो आहे। ऐं मालिक ॾिसे थो त मां हिन धरती तां इहे समूरा फसाद हमेशह हमेशह लाइ ख़तमु कराइणु चाहियां थो ऐं सॼी क़ौम खे गॾु थियण जी दावत ॾींदो रहां थो। तव्हांजे हिकु थियण वारी दावत ते त असां गॾु थियासीं, पर हुनजो अंजाम बि ॾिसी छॾियोसीं। जेकॾहिं मुराद तव्हांजे चवण में हुजे हा न त असां अॼु एतिरो परे न वञूं हा। जेकॾहिं मुराद मिठण खे अगवा कयो आहे त उनखां पहिरियों तव्हां मुराद जे भाउ अली ख़ान खे गुम करे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां मुराद जे भाउ अली ख़ान मां हथ नथा कढो त मुराद बि मिठण मां हथ कढण वारो न आहे। अली ख़ान खे गुम करण में असांजे मलाइकनि खे बि ख़बर न आहे। या त हिननि ड्रामो पाण रचायो आहे या को ॿियो आहे जेको इहो ड्रामो रचाए पियो। मां मुराद सां वञी मिलंदुसि, उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधंदुसि, छो त मां हिकु तरफ़ी ॻाल्हियूं ॿुधे को बि फ़ैसिलो नथो ॾेई सघां। जेकॾहिं वधीक खून रेज़ी रोकणु चाहियो था त पोइ मिठण खे आज़ादु करायो। मुंहिंजी त इहा ई कोशिशि रहंदी त हाणे वधीक खून रेज़ी न थिए, वधीक मालिक भलाई कंदो। मां त हमेशह इहो ई चाहियां थो त तव्हांजो हलंदड़ तकरार जल्द ख़तमु थी वञे। मंथार जी फ़ोन आई आहे, मां उन तरफ़ वञां थो, तव्हां हिन जो ख़्यालु रखिजो। तो तले हिन त पाण सां गॾु असांखे बि क़ैद करे छॾियो आहे ऐं हिन मुर्दे जो असां केतिरो ख़्यालु रखंदासीं। अॼु राति हिन खे डॉक्टर वटि छॾे ईंदासीं, पोइ उहो हिन जो ख़्यालु रखंदो। मिंठार जो कहिड़ो कमु थी सघे थो? इहा ख़बर त उते वञण खां पोइ ई पवंदी। हितां वञण महिल ऐं अचण वक़्तु पंहिंजो ख़्यालु रखिजां। मां ॿार न आहियां जो अखियूं पूरे निकिरंदुसि। मिंठार सां मिली अच, पोइ हिन जे बारे में सोचूं था। जल्दी मोटण जी कंदुसि, तव्हां हिन जो ख़्यालु रखिजो। सालार मूंखे मोटरसाइकिल जी ज़रूरत आहे, मां वापसि वेंदुसि। मोटरसाइकिल जो बंदोबस्तु थी वेंदो, पर हिन वक़्तु तुंहिंजो वापसि वञणु ख़तरे खां ख़ाली न हूंदो। यार मुंहिंजो वापसि वञणु ज़रूरी आहे, पोयां जी जांच लहण बि ज़रूरी आहे। सोडल जेका बि जांच करणी आहे मां करे थो चाहियां यार। सालार सिर्फ़ु उतां जी जांच न आहे करणी, पर अम्मा ई बाबा सां बि मिलणो आहे। जेकॾहिं मां उन्हनि सां न मिलियसि न त उहे वीचारा परेशानी में ई पूरा थी वेंदा। केॾी महिल निकिरंदे सोडल? सालार तूं गाॾी हथु करे वठि, मां गुलपरी सां मिली उनखां मोकिलाए अचां थो। ठीकु आहे, तूं मोकिलाए अचु, मां गाॾी काए थो अचां। अदा बाबा वीचारो सॼी ज़िंदगी मुंहुं मथो पीटींदो वियो, पर तूं कॾहिं बि कम ते न वहीं। अदा इहो ॾुख सॼी ज़िंदगी मूंखे बि रहंदो त असां बाबा जी का बि ख़िदमत न करे सघिया। हदा बाबा त पंहिंजा सूर क़बर में खणी वियो, पर हाणे ये ज़िम्मेदारी तव्हां ते आहे। पंहिंजो सोचो ऐं हिन घर जो सोचो। हाणे त मुंहिंजूं ज़िम्मेदारी बि तव्हां ते आहिनि। हा दी, ज़िम्मेवारियूं निभाईंदासीं। हाणे असां ॿई ॿाहिरि गॾिजी तुंहिंजूं ज़िम्मेवारियूं ऐं हिन घर जूं ज़िम्मेवारियूं सभु निभाईंदासीं। अदी असां पंहिंजी शादी जी तकड़ कईसीं, शायदि असांजे नसीब में शादी न हुई। हाणे असां पहिरियां तुंहिंजो रिश्तो कराईंदासीं, उनखां पोइ पंहिंजे बारे में सोचींदासीं। हा दा, असां मथां बि फ़र्ज़ु बणिजे थो त अदी जो ॿारु असां लाइ। हदा अॼु इहे ॻाल्हियूं था कयो, सुभाणे इहे ॻाल्हियूं न विसारजो। हिम्मत करे पंहिंजो घर संभालियो। अदा इहा ख़बर पई हुई त चाचे ख़ानदान खे के मारियो आहे? अदी मूंखे इन ॻाल्हि जी ख़बर न आहे, पर थी सघे थो अदा वॾे खे इन ॻाल्हि जी ख़बर हुजे, छो त हू रईस जो ख़ासि कमदार आहे। थी सघे थो उनखे इन ॻाल्हि जी ख़बर हुजे। अदा वीचारा यतीम थी विया, हाणे उन्हनि जो घर केरु हलाईंदो? अदी हेॾा सारा डंडा आहिनि, जेकॾहिं महिनत कनि त हिकिड़ी भेण जो पेट नथा पाए सघनि।
अदा ॿई निभागा आहिनि, कम किथे कंदा? अदी केतिरा बि निभागा छो न हुजनि, पर जॾहिं बुख मरंदा न त पोइ ज़रूर कमु कंदा। अदा उन्हनि खे तूं छॾ, तूं पंहिंजो सोच। कुझु कमकार कंदे त पंहिंजे लाइ ठाहींदे न। अदा वॾे में हाणे 2 आना बि उम्मीद न रखजांइ। अदी अदा जी रन न रही जप पैद करे तो छा उपाद नगर कबर ते खणी वेंदो। चाचा अदे मुराद मोकिलियो आहे मूंखे। जेकॾहिं तव्हांखे सोढल जी ख़बर आहे त ॿुधाए छॾियो मूंखे, या उनखे फ़ोन कयो त अदी खे जल्द वापसि वठी अचे। जेकॾहिं इहो कमु सोढल पाण करे थो त उन मथां रैद कई वेंदी, पर जे पाण हू अदीअ खे हिते वठी आयो त ठीकु आहे। जेकॾहिं असां पाण उनखे ॻोल्हे लथोसीं न त पोइ असां मां का बि रहम जी उमेद न रखिजो। पुट जेकॾहिं असांखे सोडल जी ख़बर हुजे हा ऐं फ़ोन ते का ॻाल्हि ॿोल थिए हा त पोइ तूं छा थो सम्झी त असां हुनखे वापसि अचण लाइ न चऊं हा? हीरल असां ते तव्हां यकीन कयो, सोढल जे बारे में असांखे का बि ख़बर कान्हे का। उहो किथे आहे, कंहिं वटि रहे थो, इहा बि असांखे ॼाण कान्हे का। न ई असां सां हुनजो को फ़ोन ते राब्तो थियो आहे। अदा सही थो चवे पियो, सोढल जो जेको असां वटि नंबर हुयो उहो बंदि मिले पियो ऐं ॿिए नंबर तां सोढल असां सां को राब्तो ई न कयो। हिन वक़्तु असां अदे अली खान लाइ वॾा परेशान आहियूं। मालिक साईं जे सिर ॾे ख़ैरु कंदो, पर जेकॾहिं अदा अली खान दुश्मननि खां मारियो वियो त उनजे खून जो ज़िम्मेवार इहो सोढल हूंदो। पोइ तव्हां छा था सम्झो, दादा मुराद उनखे माफ़ करे छॾींदो? इन लाइ चवां थो त तव्हांजी जीअं सोढल सां ॻाल्हि थिए उनजी हक़ीक़त असांखे ॿुधाइजो। अदीअ खे जल्द मां जल्द वापसि वठी अचे। इन मां ई सोढल जी भलाई आहे, न त मुफ़्त में मारियो वेंदो। पहिरियों मुराद जी कावड़ घटि हुई, पर अली खान जे गुम थियण खां पोइ मुराद त होश ई विञाए वेठो आहे। मुराद होश कीअं न विञाईंदो? जवान भाउ जे बारे में हुनखे का बि ख़बर कान्हे का। हू ज़िंदा आहे या मरी वियो? बाबा साईं इहा तव्हांखे ख़बर हूंदी त खाननि खे कंहिं मारियो आहे? पोइ हुन में तुंहिंजो कहिड़ो कमु? ॿियो त ख़ैरु आहे न? ख़बर त हुजणु घुरिजे आहे न बाबा साईं, मां तव्हांजो कमदार आहियां। जे इहा तोखे ख़बर पइजी वई, पुलिस त छा, मुराद छा, पर खानण जे छोरनि बि तुंहिंजे कंध ते लत रखी त तूं सभु कुझु ॿुधाए वियादे। इन करे मोलू तूं इन्हनि राज़नि ॼाण जी कोशिश ई न कर। जंहिंजो ग़रीब जा ॿार तूं पार खणी न सघीं। बाबा साईं ॿार मां घणा खणी ईंदुसि, गॾु उठ घोड़ो छा, हाथी जा ॿार बि खणी ईंदुसि। ख़ैर तव्हां नथा ॿुधाइणु चाहे त तव्हांजी मर्ज़ी, हुकुम कयो बेटा बाबा, छो घुराए थो? तोखे मुराद वारनि जे मथां नज़र रखणी आहे। हिन जांच करे ॾे त इन्हनि मिठड़ खे किथे लिखायो आहे। इहो कमु त बाबा साईं मुंहिंजे खाॿे हथ जो आहे। जे तुंहिंजो इहो कमु खॿे हथ जो आहे त पोइ 2 ॾींहंनि में बाक़ाइदा जांच करे ॾे, न त इहो खॿो हथ ई न रहंदी ऐं सॼी ज़िंदगी ॿई तरफ़ तूं साॼो हथ ई इस्तेमालु करे सघंदे। सभु अहिड़ी ॻाल्हि आहे वॾा बाबा, पोइ पहिरियां ॿुधायो न, मां हथ जो नालो न खणा, कंहिं बटण जो नालो खणा। हाणे हल अहिड़ा ट्राए कमु 2 ॾींहंनि में थियणु घुरिजे। ऐं हा, इन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झजां, जे तोखे पंहिंजो खाॿो हथ बचाइणो आहे त। मूंखे हिते अकेलो कंहिंजे सहारे पे छॾी वञी? गुलपरी 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, मां मोटी ईंदुसि। ॻाल्हि 2 ॾींहंनि जी नाहे सोढल, तूं बाहि जे समुंड में पियो वञी, जिथां मोटण नामुमकिन आहे। मूं सालार खे सभु कुझु सम्झाए छॾियो आहे। जेकॾहिं मां वापसि मोटी न अचां त पोइ तूं पंहिंजे फ़ैसिले में आज़ादु हूंदीअ। जेको तूं फ़ैसिलो कंदीअ सालार उन ते अमल कंदो। पोइ जेकॾहिं तूं हिते सॼी ज़िंदगी रहणु चाहीं या पंहिंजे घर वञणु चाहीं, तुंहिंजी मर्ज़ी। सोढल, मां तुंहिंजे सहारे ते घर छॾियो आहे, हाणे तूं मूंखे ॿियनि जे दरनि ते रोले, ईअं मूंखे छॾे नथो वञी सघीं। पोयां छा थी गुज़रियो इहो ॼाणणु लाज़मी आहे गुलपरी।
पोइ जेकॾहिं तूं मूंखे दिलि सां इजाज़त ॾींदीअ त मां ख़ैर सां वापसि मोटी ईंदुसि। मां तुंहिंजी वापसी जो इंतज़ारु कंदसि। जेकॾहिं मुंहिंजो इंतज़ारु ख़तमु थी वियो ऐं तूं न आई त पोइ सालार खे वसियत कई वञजांइ त पंहिंजे घर जे ओसे पासे में मुंहिंजी हिकु गुमनाम क़बर ठाहे मूंखे हुन में दफ़न करे छॾे। मालिक साईं तुंहिंजे सिर ॾे ख़ैरु कंदो। मां जल्दी मोटी ईंदुसि। तूं जल्दी नाउमीद थी मुंहिंजो इंतज़ारु ख़तमु न कजांइ। मां ज़िंदगी जे कंहिं बि हिसे में तोॾे वापसि मोटी ज़रूरु ईंदुसि। एतिरो डिघो इंतज़ारु त मां बि करे कोन सघंदसि। तोखे जल्दी वापसि अचिणो पवंदो सोडल, जल्दी। पंहिंजो पूरो पूरो ख्यालु रखिजी सोडल। मां वापसि अची वेंदुसि सालार, पर ख़ुदा न करे जेकॾहिं मां वापसि न मोटां त यार तोखे मुंहिंजी सोट जी पारत आहे। वो पंहिंजे हर फ़ैसिले जी पाण मालिक हूंदी। वो जेको बि फ़ैसिलो कंदी तोखे उन ते अमल करणो पवंदो। मालिक साईं भले कंदो सोडल। ख़ैरनि सां तूं मोटी अच। बाक़ी मोटरसाइकिल जो तुंहिंजो मूं बंदोबस्तु करे छॾियो आहे। दुआ कयो त मां ख़ैरनि सां मोटी अचां। मरण केरु कम वक़्तु चाहींदो। चङो मां मुराद, तोखे ईअं नथो लॻे त अली ख़ान खे गुम करण में इन मीर जाफ़र जा हथ आहिनि? जेकॾहिं इहो कमु धोखेबाज़ वॾेरे जो आहे न त बि उन सां रहज़न वारनि जी सलाह मौजूदु हूंदी। न मुराद, मूंखे नथो लॻे त राज़न वारनि खे इन बारे में का ख़बर आहे। तव्हांजो मक़सदु इहो आहे त इहो शाहनवाज़ असां ॿिन्ही धुरियुनि खे पाण में वेढ़ाए माराइण थो चाहे। जेकॾहिं को कंहिं बि हिकु धुर जो ख़ैर ख़्वाह हुजे न त पोइ तव्हां कॾहिं बि दुश्मनी में एतिरो अॻिते न निकिरी वञो आहे जेके हाणे तव्हां हिक ॿिए जी रत जा पैसा आहियो। इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे त हू मूंखां कहिड़ी ॻाल्हि जो पलांद पियो वठे। मुराद, मां तव्हां मथां ज़ोर नथो रखां। जेकॾहिं तव्हां मिठड़ खे आज़ादु कयो त पोइ मां राज़न वारनि सां गॾिजी अली ख़ान खे किथां न किथां आज़ादु ज़रूरु करे वठंदुसि। मां तव्हांखे कंहिं बि ॻाल्हि जो जवाबु ॾेई नथो सघां, पर अलाए छो मूंखे लॻे थो त हुननि अली ख़ान खे मारे छॾियो आहे। जेकॾहिं तव्हां वटि अधे अली ख़ान जे जेरे हुजण जो को सबूत आहे न त पोइ भली तव्हां मिठण खे वठी वञो। जेकॾहिं मुंहिंजो भाउ मारियो बि वियो आहे ऐं पोइ बि तव्हां मिठण खे आज़ादु कराए छॾींदव त छा मां पंहिंजे भाउ जो पलांद उन्हनि खे छॾे ॾियां? न बाबा न, मां एतिरो सखी न आहियां जो पंहिंजे जवान भाउ जो खून हिकु वहशी दरंदे खे बख़्श करे छॾियां। राज़न ऐं ककर वारा मूं वटि हली आया। उन्हनि जी ॻाल्हियुनि मां मूं इहो अंदाज़ो लॻायो त उन्हनि खे अली ख़ान जी का बि ॼाण न आहे। राज़न जहिड़े शातिर ऐं शैतान सिफ़त माण्हूअ मथां एतिरो जल्दी भरोसो कर, इहा बेवकूफ़ी हुई बाबा। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।